बाबा फिल्मी दुनिया में वॾी गप पई थिए, ॿियो कुझु कोन थो थिए। बसि अॼुकल्ह जेको घरां कावड़िजे थो सो वरी डायरेक्टर थियो वेठो आहे, राइटर थियो वेठो आहे। ऐं फिर सुठे राइटर जे लाइ 2 करोड़ रुपया मुआवज़ो आहे, 2 करोड़। करे धर्मेंद्र सिंधी माण्हुनि जी वॾी इज़त कंदो आहे। आज का अलादीन आहे, उहा अहिड़ो ज़बरदस्त स्क्रिप्ट आहे। ख़्यालु मुंहिंजो आहे त जावेद शेख जेकॾहिं मूंखे मिले त आउं उन खे ॾियां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो मूंखे चवंदा आहिनि उर्स नारे जो दोस्तो UN कॉमेडी। जी हाँ, UN कॉमेडी चैनल ते हिन वक़्तु आऊं तव्हां सां ऑन रहिया। ऐं दोस्तो हमेशह जीअं अॼु बि आऊं ज़िंदगी जा रंग खणी आयो आहियां तव्हांजे लाइ। जी हा बिल्कुलु, अक्सर दोस्तनि मूंखे चयो त उर्दूअ में न सिंधीअ में, जी हा सिंधीअ में ॻाल्हाए ऐं इंटरव्यू बि सिंधीअ में कर। को उर्दू ॻाल्हाइण वारो आहे त तूं उन सां बेशक उर्दू में ॻाल्हाए, पर सिंधी आहे त उहो असांखे सिंधीअ में ई उन सां ॻाल्हाए। त इन लाइ तव्हांजी फरमाइश ते ऐं बिल्कुलु निज सिंधीअ में तव्हां सां अॼु मुखातिबु आहियां। ऐं जेका शख़्सियत अॼु मूंसां गॾु मौजूदु आहे उहो बि कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे। जी हा बिल्कुलु, सिंध जो हिकिड़ो मोस्ट टैलेंटेड आर्टिस्ट ऐं राइटर, डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर। खोड़ सारा उन जा कैरेक्टर बि मशहूरु थिया आहिनि। ख़ासि करे हिकिड़ो कैरेक्टर उनजो जेको मशहूरु थियो मामा लालू ड्रामे में। जी हा, मामा लालू ड्रामो यकीनन तव्हां ॾिठो हूंदो। उनजो फस्ट राइटर बि साईं आहे ऐं उन सां गॾोगॾु उन ड्रामे में जमादार फटाको, जी हा जमादार फटाको बि जंहिं कैरेक्टर में हुयो उहो असां सां गॾु मौजूदु आहे। जी हा, उहो केरु आहे? नियाज़ दीवानो। जी हा, साईं नियाज़ दीवानो असां सां गॾु मौजूदु आहे। त अचो बिना देरि जे अॼु साईं नियाज़ दीवाने सां खोड़ सारियूं कचहरियूं कयूं था। अस्सलाम वालेकुम उस्ताद नियाज़ दीवाना साहब। वालेकुम अस्सलाम मोहम्मद उर्स साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम उस्ताद, तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब जो तव्हां पंहिंजा कुर्ब भरिया कदम भरे असांजे हिन नंढड़े स्टूडियो में आया। वॾी महिरबानी सर। बाबा साईं तव्हांजी बि वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे अॼु ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। सर अॼु असां तव्हां खां कुझु तव्हांजी ज़िंदगी जे बारे में, कुझु फ़नी ज़िंदगी जे बारे में तव्हां खां पुछंदासीं। सभ खां पहिरीं असांखे इहो ॿुधायो त फ़नी ज़िंदगी में अॼुकल्ह तव्हां कुझु कयो पिया, छा पिया कयो? बाबा साईं आऊं तक़रीबन 5-6 सालनि खां वठी बीमारी में आहियां, इन जे करे फ़िलहालु कोन थो कमु कयां। पर थोरो घणो मुंहिंजो पंहिंजो प्राइवेट आहे यूट्यूब चैनल, उन ते कमु कंदो आहियां, फटाका दीवाना उन जे नाले सां। बाक़ी चैनलनि में चाढ़ो न आहे। मूं सिंध TV ते इलाही कमु कयो, पर आख़िर में पैसा खाई था वञनि। ऐं तव्हां KTN ते बि कमु कयो आहे, सिंध TV ते बि कमु कयो आहे, मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि कमु कयो आहे। त अॼुकल्ह जेको तव्हां कमु कोन पिया कयो उनजी ख़ासि वजह? बाबा ख़ासि वजह इहा आहे त पैसा कोन था मिलनि। एतिरी माण्हू महिनत थो करे, सॼी राति ॾींहुं पंहिंजी निंड फिटाए थो, ऐं पोइ जॾहिं पैसनि जो वारो थो अचे, पैसा वठण थो वञे त रुॻो उतर खाइनि था, वाइदा था कनि, बाबा साहब कोन्हे, पोइ अचिजांइ, पोइ हीअं कजांइ, पोइ वरी बसुनि जा धिका हे हो खाई खाई माण्हू बेज़ार थो वञे। हींअर बि मुंहिंजा हिकिड़े चैनल ॾे 1,35,000 रुपया आहिनि। ऐं बीमार आहियां त मूंखे का बि मदद न कई वई, को मूंखे पंहिंजा पैसा बि नथा ॾिना वञनि। ऐं उस्ताद तव्हां जे बीमारी जी ॻाल्हि कई त तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे? छाजे करे तव्हां बीमार थिया आहियो या को ख़ासि को प्रॉब्लम आहे तव्हां सां? बाबा साईं मूं सिंध TV ते हिकिड़ो ड्रामो पे कयो, मिस्टर संडे मिस्टर मंडे। उनजो राइटर बि हुउसि, डायरेक्टर बि हुउसि, ऐं उन में मिस्टर मंडे जो कैरेक्टर मूं पे कयो, संडे जो कैरेक्टर कयो पे अब्दुल्ला मल्ला। उन ड्रामे जी शूटिंग थी पे जामशोरो में, जामशोरो कॉलोनी में। उते लाला सिकंदर बि हो, सभु आर्टिस्ट हुआसीं। उते मूं दौड़ियो पे, अचानक उते मुंहिंजी तबियत ख़राबु थी वई। शूटिंग जे दौरान मुंहिंजी तबियत ख़राबु थी वई, ऐं पोइ तक़रीबन मूंखे अटैक थियो, ऐं आउं तक़रीबन 5-7 ॾींहं इस्पताल में हुउसि, ठट्टा मकली इस्पताल में। पोइ मतिलबु अटैक तव्हांखे थियो, उन अटैक में तव्हांजी कंहिं सार लधी, को सकावत खांतो या कंहिं वस वारा माण्हू? न, उन वक़्तु असांजी कंहिं बि सार कोन लधी। मूं पैसनि जे लाइ भॼ डुक कई, सिंध TV वारनि खे इलाही चयुमि त बाबा मूंखे ॿियो कुझु न, मुंहिंजा जेके पैसा आहिनि उहे मूंखे वापसि कयो। चयूं बाबा तुंहिंजो जेको प्रोग्राम हो सही न हो, फलान न हो, तीअं। बाबा सही न हो त तव्हां 3 दफ़ा छो हलायो? रिपीट हलियो 3 दफ़ा। ऐं उन खां पोइ जेकॾहिं मुंहिंजो ख़राबु हो त तव्हां छो हलायो? ऐं जेकॾहिं ख़राबु हो त तव्हां मूंखे चओ हा, ऐं डायरेक्टर हुउसि, तव्हांखे वरी रीशूट करे ॾियां हा, मुंहिंजो कमु हो। तव्हां ओॾी महिल क़बूल कयो, ऐं पोइ वरी चओ था त हाणे पैसा न आहिनि, त उनजे करे वरी चओ था त थोरो कटीसीं यार। ठीकु आहे। चलो उस्ताद असांखे इहो ॿुधायो त तव्हां जेको बीमार थिया
त तव्हां सां कहिड़ो मर्ज़ लाइक़ु थियो? पहिरीं मूंखां इहो पुछ, तूं कॾहिं खां वठी तव्हां हिन फील्ड में फनी फील्ड में आया? उहो कयां थो थोरो 12 साल जी उमिरि खां वठी उहो कयां थो सवाल उन्हनि ते अचां थो, पर जेको थोरो आऊं तव्हांखे थोरो बीमारी आहे। हा थोरो उस्ताद तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हां ॻाल्हि कई त बीमारी जी, तव्हां सां कहिड़ो मर्ज़ तव्हांखे लाइक़ु थियो जंहिंजे करे तव्हां मतिलबु कमु कोन पिया करे सघो? साईं मुंहिंजे दिलि जा 2 वाल बंदि आहे, मूं इलाही इलाजु करायो, बसि पोइ हाणे इहो अलाह जे हथ में आहे ज़िंदगी सभिनी जी। पोइ तव्हांजी कंहिं वस वारनि या कंहिं चैनल या सकाफ़त खान ते कंहिं मदद कई? न बाबा साईं, कंहिं बि मुंहिंजी का बि मदद न कई। बसि अलाह साईं सलामत रखे मुस्तफ़ा मलाह खे, जंहिं वीचारे कोशिशि करे मुंहिंजो वज़ीफ़ो जारी करायो। बाक़ी ॿियो मुंहिंजी कंहिं बि मदद कई, कल्चर डिपार्टमेंट जा मूं एॾा पंध कया आहिनि जो कंहिं बि फ़नकार न कया हूंदा। इन बीमारीअ जे हालत में बि हितां भॼूं था वञूं था कराची, मतिलबु मिलनि कोन था। बसि रुॻो माण्हुनि खे ॿुधाइनि था त असां न्याज़ दीवाने खे इलाजु करायूं था, असां इलाजु करायूं था, पर कंहिंजो को बि इलाजु नथा कराइनि। वरी चवनि था त बाबा असां सिर्फ़ु तव्हांखे पैसा कोन था ॾियूं, असां तव्हांजो इलाजु कराईंदासीं। बाबा तव्हां असांजो कहिड़ो इलाजु कराईंदव? ईअं त सरकारी अस्पतालूं बि आहिनि, माण्हू उते वञे, तव्हांजा अलाए डॉक्टरनि सां सेटिंग आहे अलाए छा आहे, हरू भरू फ़नकारनि खे दवा, ऐं उते जेकॾहिं फ़नकार को एक्सपायर थी वञे त उनजी ज़िम्मेवारी तव्हीं खणंदा? छो त तव्हीं हुनजो ज़बरदस्ती इलाजु कयो। तव्हां उनखे पैसा ॾियो, पोइ हू पंहिंजो वञी इलाजु कहिड़ो बि करे, पोइ जो हू एक्सपायर थिए थो त इहो हुनजे पाण ते आहे। तव्हां चवंदो भाउ असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो, असां हुनखे पैसा ॾिना। वरी असांजा जेके आहिनि फ़नकारनि जूं तनज़ीमूं ठहियूं आहिनि, उहे साहब वरी अहिड़ा वेठा आहिनि जो उहे वरी पंहिंजी ठाहियो वेठा आहिनि हिकिड़ी, इहो नालो वठंदा त असां फ़नकारनि जी ख़िदमत लाइ आया आहियूं। का ख़िदमत कोन थी थिए फ़नकारनि जी, थोरो ॻाल्हाइनि पुछीनि वेहण जहिड़ा थी था वञनि। अबा असां चऊं त हिकिड़ो ॻाल्हि त फ़नकार हिकिड़ो अॻे वीचारो बीमार, ॿियो वरी हुन वीचारे वटि पैसो ई न हुजे त हू त वीचारो अञा घणो बीमार थी थो पए। पर जेकर हुनखे 4 पैसा अचनि था त अधु बीमारी हुनजी ख़तमु थी वञे। उन खां पोइ वीचारो बीमारी जी हालत में घर वेठो आहे, न बच्चनि खे कुझु वठी थो ॾेई सघे, न घरवारी खे कुझु ॾेई थो सघे, पर जेकर 2 रुपया अचनि था त घटि में घटि बच्चनि जो पेट त भराए सघे थो, उनखे सुठो खाधो त खाराए सघे थो, उहो बि हुनजो बंदि कयो वेठा आहिनि। अब हाणे वरी साईं कढियो अथनि सिहत कार्ड। अब अलाह साईं इहो सिहत कार्ड कहिड़ो आहे, अलाए हिन में छा थींदो? असांखे त इहो ॿुधायो वियो आहे त माने सिहत कार्ड में पैसा आहिनि, तव्हां कंहिं स्टोर ते वेंदा दवाऊं वठंदा तव्हांखे दवा मिलंदी, डॉक्टर वटि वेंदा तव्हांजी डॉक्टर फ्री में इलाजु कंदो। वरी ख़बर पई त न बाबा हुनजो मख़सूस जेके हुन जूं आहिनि अस्पतालूं जिन सां हुनजो कॉन्टेक्ट थियल आहे, ऐं उहे हाणे ख़बर आहे त कॉन्टेक्ट जेको थिए थो त उहो कीअं थो थिए कंहिंखे ख़बर न आहे। हा पाकिस्तान में जेके कॉन्टेक्ट थियनि था उहे ॾेती लेती ते थियनि था। भला उस्ताद हाणे तव्हां इलाही जज़्बाती थी विया, छो त ज़रूरी आहे असांजा व्यूअर्स तव्हांजे रुॻो जज़्बात खे न पर तव्हांजी कॉमेडी खे पसंदि कनि था ज़्यादातर। तव्हां कॉमेडी आर्टिस्ट आहियो, तव्हां माण्हुनि खे खिलायो आहे। तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हां इहो फ़न जी शुरूआति कॾहिं खां कई? बाबा साईं मूं फ़न जी शुरूआति तक़रीबन 12 सालनि जी उमिरि खां कई, ऐं बिल्कुलु नंढड़ो हूंदो हुउसि। असांजे पाड़े में दादू में ड्रामा थींदा हुआ, स्टेज ड्रामा। बशीर दुरानी हूंदो हो, रखियल राही हूंदो हो, ऐं काज़ी हनीफ़ हूंदो हो, काज़ी आलम मरहूम हूंदो हो, ऐं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं हूंदियूं जेके असां सां गॾिजियूं, असांजी हेल्प कंदियूं। उते आउं ड्रामा पहिरीं ॾिसणु वेंदो हुउसि, नंढड़ो हूंदो हुउसि, हेठां सिर रखी सिर ते वेही ऐं वेही ड्रामा ॾिसंदो हुउसि। पोइ मूंखे शौक़ु थियो, ऐं उन ज़माने में शायदि 4 में अलाए 5 में पढ़ंदो हुउसि। पोइ मूं हुननि खे चयो यार आउं तव्हांखे हिकिड़ी स्टोरी लिखी ॾियां। हुननि चयो त यार तूं कीअं स्टोरी लिखी सघंदे, छा त उन ज़माने में आउं किताब इलाही पढ़ंदो हुउसि। पोइ मूं हुननि खे हिकिड़ी नंढड़ी स्टोरी लिखी ॾी 25-30 मिंटनि जी, बेरोज़गार आशिक़ जे नाले सां। उहा उन्हनि खे ॾाढी पसंदि आई। पोइ मज़ा ड्रामो हुननि कयो। तव्हांजी उमिरि केतिरी हुई? मुंहिंजी उमिरि 12 साल हुई। 12 साल जा हुआ ऐं तव्हां स्टोरी लिखी विया? हा साईं, 12 सालनि जी उमिरि में मूं स्टोरी लिखी, इन जे करे जो ही ख़ुदा जी ॾात आहे, हीअ ॼमंदे बि अची सघे थी। बाक़ी जेके सिखनि था उन्हनि खे त साल लॻी था वञनि, बाक़ी मूंखे ख़ुदा जी हिकिड़ी ॾात ॾिनी, मूं लिखियो। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते आउं उन्हनि जो राइटर थी वियुसि। तनज़ीम जो नालो हूंदो महराण आर्ट सर्किल दादू। उन में ड्रामा थींदा हुआ, छोकिरनि खे छोकिरी जो किरदारु कराईंदा हुआ। उन माना फीमेल कोन हूंदियूं हुयूं या मतिलबु कमु घटि कंदियूं हुयूं? न हुयूं, पर छा आहे त हीअ पाड़े जी क्लिप हुई, हिकिड़े पाड़े में खोली वई शौक़ी लेवल ते जेको। हा त उन वटि वीचारा पैसा कोन, पाड़े जे घरनि में दर खड़काए चंदो कंदा हुआ, ऐं पोइ जेके 2 रुपया मिलिया, ऐं उन खां पोइ जंहिं ॾींहुं ड्रामो हूंदो उन ॾींहुं हिकिड़े माण्हू खे मुंहं ते लीका पाए
माना झंगली बनाए पोइ उन सां गॾु सभु हिकिड़ा दॿा खणी ॻिची में ढोल वांगुरु विझी उन्हनि खे वॼाईंदा हलंदा अॼु राति फलाणी जाइ ते ड्रामो आहे ऐं पोइ सभु माण्हू उनखे ॾिसंदा हुआ पोइ वरी शहर में चंदेला निकिरंदा पोइ सभु को 5 रुपया ॾींदो को रुपयो ॾींदो को 2 रुपया उन ज़माने में रुपयो वॾो हो। मतिलबु तव्हां इहे कहिड़े सन जी ॻाल्हि पिया कयो तक़रीबन? साईं हाणे सन मूंखे यादि न आहे, मतिलबु लॻभॻि बाक़ी तक़रीबन हिनखे 40 साल थी विया आहिनि। 40 साल? हा साईं, मथे अञा मथे थिया हूंदा। अच्छा, माना तव्हां 12 साल जी उमिरि खां पहिरीं स्टार्ट राइटर खां कयो? राइटर न, ऐं उते अदाकारी बि कंदोसीं, नंढड़ा नंढड़ा किरदार मूंखे ॾींदा, खाकनि में हिन में कमु कंदोसि। पोइ हिकिड़े दफ़े सुल्तान राही जी फिल्म लॻी तूफ़ान, पंजाबी फिल्म हुजे, हैदराबाद में लॻी। इन वक़्तु कमु कंदे 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 मुंहिंजी उमिरि 15-16 साल जी थी वई। अच्छा। पोइ मूंखे जेको काज़ी हनीफ़ साहिबु हो उन मूंखे चयो, जेको चेयरमैन हो उन तनज़ीम जो, मूंखे चई यार तोखे पैसा ॾियूं था, तूं हैदराबाद वञ, इहा फिल्म ॾिस वञी। ऐं पोइ फिल्म ॾिसी इन जी स्टोरी लिखी आहे। पोइ आउं हैदराबाद, पोइ 100 रुपया मूंखे सिर्फ़ु ॾिना विया। उन 100 रुपये में आउं दादू खां कोटड़ी पहुतुसि, कोटड़ी खां वरी हैदराबाद वरी उहा फिल्म ॾिठुमि, वरी ॿियो शो ॾिठुमि, टियों शो ॾिठुमि, मूं रजिस्टर सॼो भरे छॾियो। पोइ वरी राति सुबुह जो वरी दादू अची पहुतुसि, पोइ वरी उतारियुमि सिंधी में, उनखे वरी पंहिंजो कुझु पंहिंजा मसाला विधमि, कुझु कीअं करे उहो ठाहियुमि। उहो ड्रामो एॾो त ज़बरदस्तु थियो जो रुॻो ताड़ियूं, माना स्टेज ड्रामो हुयो? स्टेज ड्रामो हो। मूं शुरूआति स्टेज ड्रामे खां कई। पोइ अब्दुल मनान अब्बासी साहिबु उन मामा लालू ऑडियो कैसेट कंदो हो, उन जूं कैसेटूं वेंदियूं हिट। पोइ मूं उन सां गॾु कमु कयो, उन जूं ऑडियो कैसेटूं आउं लिखंदो हुउसि। पोइ मवाली जूं ऑडियो कैसेटूं आयूं अब्दुल्ला मलाह जूं, उन जूं बि आउं लिखंदो हुउसि। मूं तक़रीबन ऑडियो कैसेटूं पूरे सिंध जे सभिनी कॉमेडियन सां कयूं आहिनि। सिर्फ़ु आउं सम्झां थो त जेके रहिजी वियो आहे त रशीद चारण रहिजी वियो आहे, बाक़ी ॿियनि सभिनी सां मूं ऑडियो कैसेटूं कयूं आहिनि। कादिर बख़्श मिठू सां बि कई आहे। अच्छा उस्ताद, उन टाइम ते तव्हांखे मुआवज़ो सुठो मिलंदो हो? मुआवज़ो इहो मिलंदो हो 500 रुपया, 200 रुपया, 100 रुपया इहो मिलंदो हो। छो त हिन फील्ड में वॾी बेईमानी आहे, सचाई न आहे। ऐं जेकॾहिं को बि फ़नकार बीमारी में मरे थो त सम्झ उन जा उहो क़तलु आहे, ऐं उन जा क़ातिल सॼो माशरो त आहे, पर उहे सभु फ़नकार बि आहिनि जेके हुनखे बचाए सघनि था, पर बचाइनि नथा। छो? जेकॾहिं एतिरा फ़नकार आहिनि सिंध में, हज़ारे फ़नकार आहिनि जेके 5-5 रुपया बि करे ॾियनि हुनखे त उहो वीचारो मरे न, बची वञे। या कंहिं फ़नकार वीचारो पिने थो पछाड़ी में, ॾिसनि बि था ही पिने थो, सभु भॼी था वञनि। जॾहिं मूंखे बीमारी थी ऐं बीमारी जी हालत में हुउसि, मूंखे दवाऊं कोन हुयूं, दोस्तनि खे फ़ोनूं कंदोसि, मुंहिंजा उहे दोस्त जिन खे मूं भाउ सम्झो, जिन जे लाइ मूं ॾींहुं राति महिनत कई, जेके अॼु नालो कमायो अथनि, इहे मुंहिंजा डायलॉग ॻाल्हाए उन्हनि नाला कमाया आहिनि, उहे निभागा मुंहिंजी फ़ोन कोन खणंदा आहिनि। ऐं जेके आर्टिस्ट जिन खे तव्हां इंट्रोड्यूस त करायो हूंदो, जिन खे तव्हां अॻियां आंदो हूंदो, उन्हनि मां को अहिड़ो फ़नकार जेको तव्हांजो माना मतिलबु तव्हांजो को हॾ ॾुखी थियो हुजे, को तव्हांजो को सहकार कयो हुजे तव्हां सां? न साईं, जिन्स खे मूं बनायो उन्हनि मां को बि अहिड़ो ख़ासि न आयो मूं ॾांहुं। बाक़ी कुझु वक़्तु मूंखां साईं सोराब सूमरे मुंहिंजी थोरी घणी हेल्प कई, बसि पोइ कुझु वक़्तु कयईं, पोइ हुनजी दिलि चाहियो, बसि हुननि हथु कढी वियो। हिते केरु कंहिंजी दिली तरह सां कोन थो करे, उहो बि मजबूरी में फासी थो पए, यार हाणे हिन मां फासी विया आहियूं, हाणे केॾांहुं वञूं, मथां ख्वारी करे, मथां हुनखे दाह जे, इन जे करे पोइ थोरी घणी कंदा आहिनि, वरी हथु कढी वेंदा आहिनि। ऐं नाज़रीन, तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त उस्ताद 12 साल जी उमिरि खां स्टार्ट कयो, ऐं मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे, मूं सबूत बि ॾिठा आहिनि फ़ोटुनि जी सूरत में, त उस्ताद इंडिया मां बि थी आयो आहे, 2 भेरा इंडिया वियो आहे मुंहिंजे ख़्याल में। सो इहो पुछो भला उस्ताद, इहो इंडिया वारो चकर इहो छा आहे भला? साईं, आउं फिल्मुनि जो कीड़ो हूंदो हुउसि। सिनेमा ते, दादू जी सिनेमा ताजमहल ते का बि फिल्म लॻंदी हुई, आउं बसि पहिरीं वञी 12 बजे मैटनी शो जी लाइन में बीहंदो हुउसि। 3 बजे मैटनी शो थींदो हो, ऐं 12 बजे परे ॿाहिरि गेट खां ॿाहिरां बीठो हूंदो हुउसि, गेट बंदि हूंदी, गर्मी हुजे जून हुजे, 2 परनि जी मानी कोन खाईंदो हुउसि। डबल रोटी पकोड़ा मुंहिंजे वर में हूंदा हुआ, उहे उते खाईंदो हुउसि, अंदरि घिड़ी सिनेमा में, पोइ खाईंदो हुउसि। मुंहिंजी अहिड़ी हालत। उन ज़माने में अदाकार संतोष, सुधीर, दर्पण, वहीद मुराद, मोहम्मद अली, इहे हूंदा हुआ, ऐं हबीब, एजाज़, यूसुफ ख़ान, वॾा वॾा एक्टर। पंजाबी फिल्मूं लॻंदियूं हुयूं, ज़बरदस्त फिल्मूं, सुल्तान राही जूं या ॿियनि जूं जेके फिल्मूं पंजाबी लॻंदियूं हुयूं, सुधीर साहिब जूं, जंहिंमहिल घोड़े ते चढ़ंदा हुआ, विलियन सां विहण जे लाइ निकिरंदा हुआ, सॼो हाल उथी बीहंदो हो, सभु ताड़ियूं वॼाईंदा हुआ, ऐं सभिनी ताड़ियुनि वॼाइण खां सभिनी खां पहिरियों नंबर ताड़ियूं वॼाईंदो हुउसि। साईं, एॾी गर्मी हूंदी त अजमल सिनेमा में
जो पोइ पछाड़ी में कमीस लाहे हीअं ॿधी ऐं बुत उघाड़ो करे वेठा हूंदा हुआसीं थर्ड क्लास जे हिन में धिकियुनि ते एॾियूं मूं फिल्मूं ॾिठियूं साईं हर एक्टर जी। मतिलबु उस्ताद तव्हां फिल्मूं त इहे उर्दू इलाही ॾिठियूं पंजाबी त उन दौर में सिंधी फिल्मुनि जो बि दौरु हूंदो हुयो त तव्हां कंहिं सिंधी फिल्म लाइ एज़ ए राइटर लिखियो को कमु कयो? साईं उन ज़माने में जेके सिंधी फिल्मूं ठहियूं बेमिसाल फिल्मूं ठहियूं हो छा फिल्मूं शहरू फेरोज़ पर पहिरीं जेका सिंधी फिल्म आई उमर मारवी उहा बि त वाह जी हुई पर उन वक़्तु असां नंढा हुआसीं सम्झी न सघियासीं बसि ईअं ई मिड़ी फिल्म सम्झीसीं। वरी उन खां पोइ जेका फाज़लानी जी फिल्म हुई परदेसी जेका मुंहिंजी पसंदि जी फिल्म आहे ज़बरदस्त सफ़ा ईअं लॻे थो जहिड़ो इंडिया जी फिल्म आहे। मां त चवां थो इंडिया जी फिल्मुनि खां बि सुठी फिल्म आहे। उन खां पोइ वरी ॿियो जेको दौरु आयो मुश्ताक चंगेज़ी जो जंहिंमें पहिरीं फिल्म आई हुनजी शहरू फेरोज़ वाह वाह छा फिल्म हुई। उन खां पोइ चांड्रो की मिठड़ा शाल मिलन महबूब मिठा इहो घणियूं ई फिल्मूं थियूंसीं ऐं महबूब मिठा जेका शूटिंग थी उहा दादू में बि थी कुझु उनजी शूटिंग दादू में बि कई वई मंसूर बलोच मरहूम हो हुन में विलियन ऐं चकोरी ही साईं चकोरी छा हुई बाक़ाइदे चकोरी ही खाइण वारी चकोरी ही अच्छा पोइ उन में कमु कोन करे सघे तव्हां फिल्मुनि में? बसि अञा छा आहे त उन वक़्तु अलाए छो मूंखे फिल्मुनि खां कैमरा खां डपु थींदो हो। अच्छा हा चवंदो हुउसि मां कैमरा ॾिसंदो हुउसि त डिॼी वेंदो हुउसि ऐं पोइ वरी असुल खां वठी त आउं हिकिड़ो डरपोक माण्हू आहियां हौसले वारो न आहियां हिमत हारे वेंदो आहियां। इंडिया बि आउं वियुसि 92 में। अच्छा मूं ॿुधायो त मूं पाकिस्तानी फिल्म जो ॾाढो शौक़ीन हुउसि। पोइ वरी जॾहिं VCR जो दौरु आयो इंडिया जी फिल्मुनि जो जॾहिं हिनखे ॾिठुमि अमिताभ बच्चन खे विनोद खन्ना खे ऐं शशि कपूर वारनि खे हिननि खे अमजद ख़ान खे कादर ख़ान इहे जो एक्टर मूं जॾहिं ॾिठा त मुंहिंजो दिमाग़ु क्रैक थी वियो। मुंहिंजो भेण असुली त हीअ आहे असां त अलाए छा पियो ॾिठो। पोइ मुंहिंजे ज़हन में इहो हो त आउं इंडिया वञा। अच्छा हा पोइ मूं अची स्क्रिप्ट लिखिया 4-5 स्क्रिप्ट लिखियमि। पोइ उन ज़माने में मूंखे नौकिरी पे मिली ASI जी पुलिस में ASI पुलिस में ASI बेनज़ीर साहबा जो दौर हो 70,000 रुपए में यानी 70,000। मूं न कई सही मूं पंहिंजो एम ठाहियो त मूंखे इंडिया वञिणो आहे फिल्म इंडस्ट्री में एज़ अ राइटर ऐं उते कमु करिणो आहे। हिते नौकिरी में वेंदुसि फांसी पोइ निकिरी कोन सघंदुसि ऐं मूं जवाबु ॾेई छॾियो। नौकिरी न वरिती? नौकिरी न वरिती साईं। भला छोकिरी वरिती? साईं नौकिरी न हुजण जे करे मूंखे छोकिरी बि न मिली। मतिलबु तव्हां अञा ताईं निज कंवार आहियो? साईं उन ज़माने में मूंखे 3 संग मिलिया। हिकिड़ी छोकिरी अहिड़ी हुई जीअं पाकिस्तानी फिल्मुनि जी साइमा आहे ऐं ॿी अहिड़ी हुई जहिड़ी रीमा ऐं टीं त मुश्की कलर हुई पर वाह जो हुई। मूंखे मिलनि पियूं मूं न कई। मूं चयो यार आउं हिते शादी कंदुसि पोइ फांसी वेंदुसि पोइ इंडिया कीअं वेंदुसि पोइ मूंखे छॾींदी कोन निभागी। पोइ इन जे करे मूं न कई आहे। पोइ मुंहिंजो थी वियो वरी इश्क माधुरी सां। हुई माधुरी सां इश्क? हा साईं पर पुटु इश्क थी वियो। माधुरी जो फिल्मूं ॾिसी अधु चरियो थी वियुसि। पोइ माधुरी जे करे साईं पोइ मूं चयो त हाणे वञी उते इंडिया वेंदुसि उते फिल्म इंडस्ट्री जॉइन कंदुसि एज़ अ राइटर कमु कंदुसि। पोइ जॾहिं कंहिं स्टेज ते ईंदुसि पोइ माधुरी खे ॿुधाईंदुसि त आउं तुंहिंजे लाइ आयो आहियां। माना हुनखे बाक़ाइदा प्रपोज़ कंदा आई लव यू माधुरी। पोइ 92 में आउं वियुसि माधुरी सां मुंहिंजी मुलाक़ात बि थी। फिल्म जी शूटिंग हुई फिल्म सिटी स्टूडियो बम्बई। जितेंद्र बि हो ऐं माधुरी हिन ते गानो पिक्चराइज़ पियो थियो। पोइ आउं वञी हुन सां मिलियुसि। मूं वटि विज़िटिंग कार्ड हो पाकिस्तान फिल्म स्क्रिप्ट राइटर उहो मूं ठाराए छॾियो। उहो ॾिनुमि जितेंद्र खे। जितेंद्र पढ़ियो यकदमि मूंखे घुराईं मुंहिंजी इज़त कयईं फ़ोटो कढी माधुरी सां ऐं मिलियो 5-10 मिंट डायरेक्टर खे लेट पई थिए। उहो हर चए पियो भाई 5 मिनट के लिए छोड़ो गाना पिक्चराइज़ हो जाए। पोइ वरी असां ॿियो आऊं टूरिस्ट बस में बस हर हारोन पई ॾिए। पोइ वरी शूटिंग अध में छॾे हलियो हुयुसि। मूं सनी देवल जे लाइ हिकिड़ी स्टोरी लिखी हुई घायल 2। घायल मुंहिंजी पसंदगी फिल्म हुई ऐं असुल में उहा बि खणी वियो हुउसि। 4 फिल्मूं आउं खणी वियो हुउसि। दो दो हाथ घायल 2 ऐं काले लोग ऐं ज़ख़्मी दिल। 4 उर्दू ज़बान में लिखी हो छो त उते उर्दू हलंदी आहे। तक़रीबन 3-4 महीननि जे मुसलसल कोशिश खां पोइ मूं इहे स्टोरियूं लिखियूं ऐं मूंखे सोचो इहा सोच रखी त भई आउं इंडिया थो वञा। माना हिकिड़ो वाॻुनि जो हिकिड़ो अहिड़ो समुंड आहे जिते रुॻो वाॻूं ई वाॻूं आहिनि। उन्हनि वाॻुनि जे विच मां मूंखे रस्तो ठाहिणो आहे पार थियणो आहे। पोइ उहे स्टोरियूं आउं खणी वियुसि।
पोइ सनी देओल सां मुंहिंजी मुलाक़ात थी, पर पहिरीं धर्मेंद्र सां थी। 45 मिनट मूं धर्मेंद्र सां हुनजे बंगले में कचहरी कई। धर्मेंद्र मूंखे चयो त मेरे लिए कोई कहानी है। मूं चयोमांसि सर लिखूंगा। मूं हुनखे ॿुधायो त मूं सनी देओल जे लाइ कहानी खणी आयो आहियां। त हुन मूंखे चयो त सनी देओल गए हुए हैं बेंगलोर शूटिंग पे, अगर मेरे लिए कोई कहानी है तो मुझे दो। तो मुझे सर मैं आपके लिए लिखूंगा। जी तुम लिखना, मेरा वादा है, या धर्मेंद्र का तुम्हारे साथ वादा है कि अगर कहानी अच्छी हुई तो मैं फ़िल्म बनाऊंगा। मैंने आज तक अपने बाप से वादा नहीं किया है, लेकिन तुम बिहारी साहब के आदमी हो, इसलिए मैं तुमसे वादा करता हूँ। बिहारी साहब साईं असांजो सिंधी प्रोड्यूसर हो बम्बई में। लॾ पलाण वक़्तु उहो शिकारपुर खां बम्बई वियो, उते उन सिनेमा मिली। उन खां पोइ उते उन फिल्म प्रोड्यूस कई अबाणा, जेका सिंधी पहिरीं फिल्म आहे हिंदुस्तान जी। शायदि एकता आहे पहिरीं फिल्म, पर ॿी फिल्म इहा आहे। ऐं पोइ उन खां पोइ इलाही फिल्मूं, दिल भी तेरा हम भी तेरे उन जी प्रोडक्शन आहे, जंहिंमें धर्मेंद्र पहिरियों दफ़ो हीरो आयो। अच्छा, इन जे करे धर्मेंद्र सिंधी माण्हुनि जी वॾी इज़त कंदो आहे। ऐं हुन मूंखे चयो त मैं बिहारी साहब के आप उसकी मार्फत आए हैं, इसलिए मैं आपकी बहुत इज़्ज़त करता हूँ और मैं सिंधी लोगों की बहुत इज़्ज़त करता हूँ। पोइ उन मूंखे चयो मेरे लिए कहानी लिखो। पोइ मूं चयो ठीकु है। मैं हिते आयुसि त पोइ हिते मूं हुन लाइ लिखी आहे उकाब जे नाले सां। माना उकाब हिकिड़ी गैंग आहे दहशत गर्दनि जी, जेके उन्हनि जो ई हिकिड़ो साथी ख़तमु करणु अचे थो। छो त जॾहिं इंडिया वञिणो आहे त पोइ स्क्रिप्ट बि अहिड़ो खणी वञिजे जेको धांसू क़िस्म जो हुजे, जेको उते मार्केट करे। मूं वटि हींअर बहितरीनु स्क्रिप्ट आहिनि उर्दू में। आज का अलादीन आहे, उहा अहिड़ो ज़बरदस्त स्क्रिप्ट आहे जो जेकॾहिं मूंखे शौक़ु ख़्यालु मुंहिंजो आहे त जावेद शेख जेकॾहिं मूंखे मिले त आउं उन खे ॾियां। दोस्तो, ही सोशल मीडिया जो दौरु आहे। उस्ताद नियाज़ दीवानो जेके ॻाल्हियूं करे पियो, ख़ासि करे जेके स्टोरियूं अॼु बि उस्ताद नियाज़ दीवाने वटि आहिनि, जेके तव्हांखे ॿुधायूं अथसि त जावेद शेख साहब या इंडिया में अॼु बि जेके बि असांजा सिंधी प्रोड्यूसर डायरेक्टर आहिनि, उहे अगरि ही असांजो पैगाम ॿुधनि पिया त उस्ताद नियाज़ दीवाने सां राब्तो करे सघनि था। स्क्रीन ते ही नंबर बि अचे पियो, इहो उस्ताद नियाज़ दीवाने साहब जो आहे। इन ते राब्तो करे उस्ताद नियाज़ दीवाने खां इहे तव्हां धांसू क़िस्म जूं स्टोरियूं वठी उन ते फिल्म ठाहे सघो था, उस्ताद सां कॉन्टेक्ट करे सघो था। जी उस्ताद, तव्हांजो ही पैगाम सोशल मीडिया जे थ्रू सभिनी दोस्तनि ताईं पहुचे पियो। सोशल मीडिया जो दौरु आहे, इन जे करे का बि सरहद न आहे, का बि पाबंदी न आहे। इंडिया खां वठी अमेरिका ताईं तव्हांजो ही पैगाम वञे पियो। ऐं तव्हां इहे जेके स्टोरियूं ॿुधायूं, तव्हां वापसि अची विया इंडिया खां पाकिस्तान, पोइ वरी वञणु थियो? न, 2 दफ़ा आउं वियुसि। पहिरियों दफ़ो जॾहिं आउं वियुसि उहो 92 में। अच्छा, तॾहिं मूं सिर्फ़ु मुलाक़ात कई अदाकार अमजद ख़ान, हुन सां मुलाक़ात थी। दिलीप साहब जे बंगले ते वियुसि, पर हू बीमार हो, मतिलबु उन ज़माने में बीमार हो, मिले न पियो। पोइ उनजे मैनेजर हो, उनजो नालो हो जॉन। उन मूंखे चयो त भाई साहब सिर्फ संडे को 2 घंटे के लिए बैठते हैं, अब संडे को आए तो मैं आपको मिला दूंगा। पोइ संडे ते वरी अलाए छो असां खां यादगिरी विसरी वई, असीं वरी घुमण फिरण में हलिया वियासीं। एलिफंटा आहे उते हिकिड़ो जज़ीरो बम्बई में, उहो घुमण वियासीं। असांखे ॻाल्हि विसरी वई। अमजद ख़ान सां मां ईअं मिलियुसि त अमजद ख़ान खे जॾहिं मूं चयो त हुन चयो त मूंखे आप संडे को आना। उन बि संडे चयो, दिलीप साहब बि संडे चयो, ऐं संडे ते असीं वञी कोन सघियासीं। पोइ सूमर ते वियासीं त अमजद ख़ान साहब जेको सो ओॾी महिल हुनजी रिकॉर्डिंग ही का हिकिड़ी वॾी गाॾी बीठी, जंहिंमें पाण संदसि भाउ इम्तियाज़ ख़ान ऐं ॿियो डायरेक्टर हो अलाए कहिड़ो, उहे वञनि पिया गाॾी में। असीं त उते पहुतासीं। असांखे चई मैं अभी तो जा रहा हूँ, आपको मैंने बोला कि संडे को आना, आप संडे को नहीं। हमने बोला से थोड़ा काम रह गया था, उसके लिए चले गए थे। बोला फिर ठीक है, अब तो 1 महीने के बाद मैं वापस लाऊंगा। मतिलबु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि बार बार मुंहिंजे दिलि में अचे पई त तव्हां जंहिंसां इश्क कयो, जंहिंसां प्यारु कयो, जेके तव्हां रूहानी इश्क कयो बल्कि बाक़ाइदा, त उनजे साम्हूं तव्हां विया, उन टाइम ते तव्हांजी फीलिंग्स छा हुयूं ऐं उनखे तव्हां आई लव यू चयो? बसि हाणे इहा ॻाल्हि ॿुधाइण जी न आहे, पर मूं 4 इश्क किया। 4? हाँ, मेरा नाम जोकर फिल्म में राज कपूर साहब 3 इश्क किया। तव्हां हुनजो बि रिकॉर्ड टोड़ियो? हुनजा 3 फेल हा। मूं 4 इश्क किया, मुंहिंजा बि 4 फेल विया। हाणे जीअं हो त वरी पैसे वारी पार्टी ही, हो त कामयाबु थी वियो, ऐं अॼु ताईं दर बदर आहियां, याने अकेलो आहियां। माना तव्हां 4 मां कंहिं हिक खे बि हासिलु न करे सघिया,
पर उहो माधुरी जे साम्हूं विया, माधुरी खां आई लव यू चयो या न? बाबा साईं उहा ॻाल्हि ईअं आहे त इश्क त कयोसीं, हा, पर पोइ मुंहिंजी हिकिड़ी का क़िस्मत में का अहिड़ी शइ आहे जेको बि को कमु कंदो आहियां उहो स्टार्टिंग ॾाढी सुठी वठंदो आहे, अच्छा, ऐं पोइ पछाड़ी में अहिड़ो थींदो आहे जो वरी उहो चवंदा आहिनि त पंजाबी में चवंदा आहिनि त जिथां दा खोता उथे आन खलोता, अरे वरी उते साॻी जाइ ते अची पहुचंदो आहे। माना हर शइ मूंखां हली वेंदी आहे। इंडिया में बि ईअं थियो, ऐं वियुसि, मूंखे फिल्म जो एग्रीमेंट थियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी ॿुधाइण जहिड़ी आहे त जॾहिं आउं दादू मां निकिरां पियो त मूंखे सेठ अब्दुल्ला जैसर, जेको पाण सुठो अदीब बि आहे ऐं सुठो माण्हू आहे, माण्हू बहितरीनु आहे, उहो उते असां वटि ईंदो। सैयद आहिनि, उन्हनि सां उनजी दोस्ती हूंदी, सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी दादू में, ऐं साईं एडी शाह, त उन्हनि वटि ईंदो हो। पोइ उन्हनि हुनखे चयो त हिनखे इंडिया जो शौक़ु आहे, ऐं उते उनजा वरी दोस्त आहिनि इंडिया में, सिंधी जेके आहिनि। पोइ उन मूंखे चिठी ॾिनी हुई काका हरी मोटवाणी बम्बई में, जेको उते सिंधी कूंज रिसालो कढंदो हो। पोइ उनजी चिठी खणी हली वियुसि, उहा हली उनखे ॾिनमि, काका हरी मोटवाणी सां मिलियासीं। से हुन चिठी ॾिठी, ॾाढो ख़ुशि थियो, असांखे भाकुर पातईं, ऐं आउं उन सां जंहिंसां मिलियुसि 2 महीना असां सां गॾु हो। पर ईअं गॾु हो ॼण असांजो को पीउ हुजे, असीं नंढड़ा ॿार हुजूं। असांखे हंगर मां झलियो, सॼो बम्बई घुमाईंदो हो, असांजो रुपयो ख़र्चु करणु न ॾींदो हो। पाण बि वीचारो ग़रीब हो, पैसे वारो न हो। हुनजे हिकिड़े पुट जो दुकानु आहे बम्बई में, कराची स्वीट्स जे नाले सां, मिठाई जो दुकानु आहे, समोसा पकोड़ा आहे हुआ। ॿियो पुटु जेको होसि उनजो शायदि स्टिल फोटोग्राफी जो दुकानु हो। आम माण्हू आहे, पर हुनजी हिमत जेका हुई सा अमीरनि खां वॾी हुई। ऐं उन माण्हूअ बम्बई में फिल्म ठाही झूलेलाल या हो जमालो, इन ॿिन्ही मां हिकिड़ो नालो आहे, मूंखे ॿुधाई, मूंखां विसरी वियो। वीचारे जी फिल्म न हली एतिरो, पोइ फिल्म इंडस्ट्री मां हथु कढी वियो। बाक़ी उन असांखे पहुचायो अची प्रोड्यूसर TM बिहारी, जंहिं फिल्म प्रोफेसर प्यारेलाल ठाही हुई, अमजद ख़ान, ज़ीनत अमान, धर्मेंद्र। उहो माण्हू, उन माण्हू मूंखे चयो, तूं यार 2 दफ़ा आयो आहीं बम्बई, मुंहिंजी दिलि थी चवे, तूं बि सिंधी आहीं त मुंहिंजो स्क्रिप्ट तूं लिख। पोइ हुन मूंखे हिकिड़ो आइडियो ॿुधायो। पोइ आइडिए खां पोइ 4 ॾींहं मूं मुसलसल सॼी राति निंड फिटाए लिखणु लॻुसि, लिखां पियो, फाड़ियां पियो, लिखां। चौथी राति मूंखे सम्झ में आयो, मूं 3 सीन लिखिया, उहे खणी वियोसांसि। उहे जॾहिं हुन सीन ॾिठा त मूंखे पुठी छॾी, पुठी ठपे, मूंखे चई त वाह वाह, इहा ई शइ आउं चाहियां पियो। हिते कंहिंखे सम्झ में न आई आहे, तूं कीअं सम्झी वएं? मूं चयो साईं, मूं 4 रातियूं निंड फिटायूं आहिनि तव्हांजे हिन 3 सीननि जे लाइ, तॾहिं मूंखे सम्झ में आई अथई। फिल्म जो नालो हो लिखे जो ख़त तुझे, लिखे जो ख़त तुझे, लिखे जो ख़त तुझे, इहो नालो हुन पंहिंजो रजिस्टर कराए छॾियो। उते बम्बई जे रिसाले में हुन मुंहिंजो इंटरव्यू भलायो ऐं मुंहिंजे बारे में लिखियईं त पाकिस्तान मां वॾो राइटर आयो आहे न्याज़ दीवानो, मतिलबु हुनजो हिकिड़ो जेको फिल्मी रिसालो हूंदो आहे एडवर्टाइज़िंग जो, उन में। ऐं पोइ हुनजी मूं स्टोरी उते लिखणु शुरू कई। एग्रीमेंट थियो, उते हुन मूंखे कुझु पैसा ॾिना ऐं उते आउं लिखंदो हुउसि। हुन मूंखे चयो त जेकॾहिं तूं 1980 में हिते अची हा, 1980 में आउं बि चाक चङो भलो हुउसि। हू बि हार्ट पेशेंट हो वीचारो, 72 सालनि जी उमिरि जो उन दौर में। हा, पर माण्हू अहिड़ो हो जहिड़ो मखणु। असांखां सवाइ आराम कोन हो। असीं होटल में रहंदा हुआसीं, असांखे फ़ोन कंदो, रिसेप्शन ते जेको वेठो हूंदो हो असांखे निंड मां उथारींदो, भई तो आपका फ़ोन आया है। फ़ोन वञी खणंदासीं, बाबा अञा कोन पहुता आहियो, 10 बजे 9:30 बजे दुकानु खोलींदो। सर असां हाणे निंड मां उथिया आहियूं, बाबा जल्दी विझो कयो, नाश्तो न कजो, नाश्तो मूं वटि अची कजो। सेंट्रल बम्बई में, बम्बई जे इलाइक़ो आहे सेंट्रल बम्बई, सेंट्रल बम्बई में हुनजी ऑफिस हूंदी, मोशन पिक्चर्स जे नाले सां हुनजी प्रोडक्शन ही, डिस्ट्रीब्यूटर हो, अबाणा फिल्म जो डिस्ट्रीब्यूटर हो, ॿियूं बि इलाही फिल्मूं उन्हनि जो डिस्ट्रीब्यूटर हो। पोइ हू चवंदो त मुंहिंजी का बि फिल्म किथे बि लॻंदी आहे, कंहिं बि इन ते सिनेमा में या चैनल ते, सिनेमा जा पैसा त ख़ैर ईंदा आहिनि, पर चैनल ते कंहिं ते लॻंदी आहे न, त उहे बि मूंखे ख़बर बि न हूंदी आहे, वीडियो मां लॻाए छॾींदा आहिनि, त उहो बि मूं ॾे चेक मोकिले छॾींदा आहिनि। इहा उन्हनि जी इंडिया वारनि जी ईमानदारी आहे। ऐं हिते हिकिड़ो मुंहिंजो दोस्त, उन मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो कयो आहे, उनजा लखें शो कया अथसि, शादियुनि में, काजनि में, मेलनि में, पर मूंखे 500 बि न अची ॾिनई त भाई हिन शो जी तुंहिंजो हक़ु आहे। ऐं हीअं बीमारीअ बिस्तरे ते हा, तॾहिं बि मुंहिंजा पैसा खायो था वञनि।
उहे कहिड़ा आहिनि फ़नकार थिया, हिननि खे फ़नकार चइजे यार। आउं रड़ियूं पियो कयां, हुननि खे मिनतूं पियो कयां। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो ड्रामो पियो करे आलीशान सीरियल, ही 7-8 सीरियल अथसि। मूं हुनखे 5 दफ़ा चयो था ऐं बीमारी जी हालत में आहीं, मूंखे महिरबानी करे हिन वॾे ड्रामे में मूंखे कैरेक्टर करा, तुंहिंजे सभिनी एक्टरनि जहिड़ो कैरेक्टर कयां पोइ त सही आहे। मूंखे नथो खणे, हिन हालत में बि मूंखे नथो खणे। ऐं उन्हनि फ़नकारनि खे, उन्हनि अदाकारनि खे तव्हांजे स्क्रिप्ट जे ज़रिए माण्हुनि सुञातो, उन्हनि खे मोट मिली, उन्हनि खे उहा शोहरत मिली, अॼु उहे तव्हांखे माना बाबा साईं उहो जेको फ़नकार आहे उहो वीचारो खदड़नि जा कैरेक्टर कंदो हो। बसां नाला आउं कोन थो वठां, अधु माण्हू त फिल्म फील्ड जा सम्झी विया ऐं ॿियो खटूं उभियूं करे हुन ते रलियूं रखी अदाकारी कंदो हो, खाका कंदो हो, एक्टर न थियो हो, एक्स्ट्रा कैरेक्टर कंदो। मूं हुनजे लाइ पहिरियों ड्रामो लिखियो जंहिंमें हुनखे हीरो करे खणी आयुसि। वाह, प्रोड्यूसर हो पर राइटिंग मुंहिंजा डायलॉग ॻाल्हाए 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 अॼु आसमान ते पहुतो आहे ज़मीन खां, ऐं मूंखे वरी उतां ई आसमान तां धिको ॾेई ज़मीन ते उछलाए छॾी। हीअ फील्ड आहे। भला उस्ताद इहा न फील्ड त तव्हांखे इलाही कुझु ॾिनो बि आहे ऐं इलाही कुझु तव्हांखां खसियो बि आहे, छो त इश्क जॾहिं माण्हू खे थी वेंदो आहे त पोइ हुन इश्क में को हिसाबु कोन हूंदो आहे, जुनून जी हद ताईं उस्ताद जो इश्क हुयो। त तव्हां इंडिया में तव्हां एज़ अ राइटर लिखियो बि पिए ऐं तव्हांजो एग्रीमेंट साइन थी वियो, पोइ उहा फिल्म ठही? साईं उहा 80% स्क्रिप्ट मूं ते लिखी तयारु कयो। रोज़ानो जेके 4-5 सीन लिखंदा हुआसीं, वरी TM बिहारी साहब सां गॾु वञी डिस्कस कंदा हुआसीं। उहो वठी हलंदो, रेडियो क्लब आहे उते, वॾी क्लब आहे जंहिंजो हू मेंबर हो, उन क्लब में वठी हलंदो, उते वीचारो मानियूं टुकर हे हो इलाही ख़िदमत कंदो हो, उन सीननि ते डिस्कस कंदा हुआसीं। वरी इहो 80% स्टोरी मूं लिखी, त वरी 92 में जहिड़ा थी पिया बाबरी मस्जिद जा, हिंदू मुस्लिम जा, हिंदू मुस्लिम फसादात शुरू थी विया। पोइ असां थोरो हिमत हारे वेठासीं, पराओ मुल्क हो, ऐं हुन बि चयो त बाबा न सिंधी माण्हू हुयो, सुभाणे कुझु थी वञे त चवंदा पर तव्हां हुनजी कहिड़ी हिफ़ाज़त कई, ॿुधो न। ऐं हर वक़्तु असीं तोसां गॾु न आहियूं, अकेला वञो था, अलाए छा थी वञे। पोइ मतिलबु वापसी पोइ हुन मूंखे चयो TM बिहारी त तूं भली वापसि वञु, पोइ वरी जेॾीमहिल बि हीअ झगड़ा ख़तमु थिया ऐं तोखे वरी कॉल करे घुराईंदुसि। हुन मूंखे एतिरो चयो त बाबा इहे जेका लिखे जो ख़त तुंहिंजे फिल्म आऊं ठाहींदुसि, इहो सभु तुंहिंजे हथ में ॾींदुसि। वाह। ऐं पोड़ो माण्हू आहे, 72 सालनि जो, ऐं हार्ट पेशेंट आहियां, ऐं कुर्सी विझो वेठो हूंदुसि सेट ते, कमु सॼो डायरेक्शन हू पंहिंजे डायरेक्टर खे ॾिए पियो, बाक़ी प्रोडक्शन कंट्रोलर जेको थिए पियो सॼो माना मुंहिंजे हथ में पियो नहीं। ऐं सिंध मां का छोकिरी अहिड़ी घुराईंदासीं जेका तोखे सुठी पियो लॻे। इन जे लाइ उन ज़माने में 2 आर्टिस्ट हुयूं, हिकिड़ी गज़ल सिद्दीकी, ॿी फज़ीला काज़ी। इहे 2 टॉप स्टार हुयूं ऐं ख़ूबसूरत बि हुयूं। मूं चयो इन मां हिकिड़ी खणंदासीं, चई ठीकु आहे। ऐं गाना बि हुन चयो त मूंखे उहे ॾे जेके पाकिस्तानी गाना आहिनि मशहूरु हिट, उनखे वरी उदित नारायण खां या हितां जे जेके सिंगर आहिनि उन्हनि खां ॻारायूं। पोइ उनखे मूं हिकिड़ो गानो ॾिनो, हिकु हुस्न की देवी से मुझे प्यार हुआ था। ॿियो हिकिड़ो शहीद फिल्म जो गानो हो नसीम बेगम जो, उस बेवफ़ा का शहर है और हम हैं दोस्तों। अहिड़ा 3-4 गाना हुनखे मूं ॿुधाया, हुनखे ॾाढो वणिया। पर हुन मूंखे चयो त हिकिड़ो गानो असां रखंदासीं सिंधी, हिकिड़ी छोकिरी जी शादी जो सेट थिए थो, शूट थी हले, उन शादी में घुराए थी पंहिंजी सहेली अथसि सिंध मां, उनखे दावत थी घुराए त मुंहिंजी शादी थी थिए, तूं अचु। पोइ उहा अचे थी, पोइ उहा सिंधी में गानो ॻाए थी, पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ राति बंबोर में। ऐं पोइ उनजी वरी उहा जेका जंहिंजी छोकिरीअ जी शादी थिए थी उनजी सहेली, उहा ॿी सहेली वरी उहा उनजी ॿुधाईंदी थी वञे उर्दू में, त हिन जो मक़सदु हे हिन सरकार हीअं चयो आहे, हीअं चयो आहे, हीअं चयो आहे, उहो ॿुधाए थी। मूंखे ॻाल्हि ॾाढी वणी। मूं चयो सही, तव्हां उते रही न सघिया, वरी वापसि अची विया, पोइ वापसि वरी घुरायो TM बिहारी साहब तव्हांखे वापसि? न साईं, TM साहब बिहारी मुंहिंजा ख़त लिखिया, मूं वटि ख़त पिया आहिनि। अच्छा, सिंधी में। हा, उहे लिखंदो हो, उहे ख़त मूंखे मिलंदा हुआ। पोइ आख़िरी ख़त जेको हुन लिखियो, उन में लिखियईं त भाई आउं बाएपास करायां थो, मूंखे दुआ कजो, ऐं हयाती हूंदी त वरी मिलंदासीं। अच्छा, उन खां पोइ हुनजो ख़त न आयो, माना उहो आख़िरी ख़त हुयो, शायदि आख़िरी ख़त। मूं 2-3 ख़त लिखिया, पोइ अलाए उन्हनि खे पहुता अलाए न पहुता, पर को जवाबु न आयो। पोइ 1993 में आउं वरी सऊदी अरबिया हलियो वियुसि। सऊदी अरब? हा साईं। उते बि एक्टिंग जे लाइ छा? न साईं, उते मूं हज कयो,
माशाल्लाह। 3-4 मुंहिंजा उमिरा थियल आहिनि ऐं वॾो आउं पाण खे ख़ुशि नसीब माण्हू थो सम्झां त मूं हज कयो। ज़बरदस्त। पोइ भले तव्हां कॾहिं हाजी सॾरायो त कोन? दादू में जॾहिं आउं हुउसि त उतां ई वियो हुउसि। हाणे आउं ठटे में आहियां। हा। तक़रीबन 25 साल मूंखे ठटे में हले थो। ठीकु। जॾहिं आउं दादू में हुउसि त पोइ दादू जा कुझु दोस्त, हिकिड़ो दोस्त मुंहिंजो हूंदो कुर्बान भट्टी, हाणे उहो जामशोर हैदराबाद में आहे, उहो मूंखे हाजी साहिबु चवंदो हो। अहिड़ा 2-3 ॿिया बि दोस्त आहे जेके मूंखे हाजी साहिबु चवंदा हुआ। पर शायदि आउं बचपन खां वठी अबा न्याज़ दीवानो, अबा दीवानो आहे दीवानो आहे दीवानो, ऐं छो त बचपन खां वठी थोरो आशिक़ मिज़ाज हूंदो हुउसि। ॿुधो आहे? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मूंखां विसरी वई जी जी। त जॾहिं को ॿियो दफ़ो आउं बम्बई वियो हुउसि, हा। पहिरियों दफ़ो थी आयुसि 18 ॾींहं रहियुसि। पोइ वरी जॾहिं ॿियों दफ़ो आउं ईअं वियुसि त आउं हुयुसि बम्बई जी वीज़ा हणाए आयुसि। तॾहिं वीज़ा ऑफिस हूंदी हुई कैंट स्टेशन जे भरिसां, पासे खां हूंदो हो कराची में कौंसल खानो हूंदो हो हिंदुस्तान जो। 25 रुपया वठंदा हुआ सिर्फ़ु वीज़ा जा, ऐं 25 रुपया वठंदो हो जेको 30 रुपया वठंदो हो जेको लिखी ॾींदो हो दरख़्वास्त ऐं वीज़ा जो फार्म ॾींदो हो। उहो सभु 25-30 रुपये में मिलंदा हुआ। माना 50-60 रुपये में सॼो कमु थी वेंदो। ऐं हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं तव्हां अची वीज़ा खणो। सही। पोइ असीं वरी वञूं कैंट में कंहिं होटल ते वञी रहंदा हुआसीं 2 ॾींहं, ॿिए ॾींहुं अची वरी लाइन में बीहंदा हुआसीं, वरी वीज़ा मिली वेंदी। जेके गाॾी में वेंदा हुआ बाय ट्रेन, उन्हनि खे 3 महीननि जी वीज़ा लॻंदी हुई। जेके बाय एयर वेंदा हुआ उन्हनि खे वरी 1 महीने जी। पोइ असीं 2 दफ़ा बाय ट्रेन वियासीं घुमंदा फिरंदा। बम्बई ताईं दादू खां लाहौर 24 कलाक जो सफ़रु आहे। वरी लाहौर खां दिल्ली तक़रीबन 20 कलाकनि जो सफ़रु आहे। वरी दिल्ली खां बम्बई वरी 24 कलाकनि जो सफ़रु आहे। हीउ वॾो ट्रन आहे जेको काटे बम्बई ते माण्हू पहुचे थो। त 1000 रुपया वधि में वधि ख़र्चु थींदो हो बम्बई ताईं। अॼु ठटे खां या दादू खां कराची वञी त 1000 रुपया पूरो। बसि साईं, उन ज़माने में सस्ताई हुई। अच्छा 2 मिंट। पोइ आउं वीज़ा हणाए बम्बई जी ॿियो दफ़ो जॾहिं वियुसि, दादू पहुतो हा, मूंखे मास्तरी जो ऑडर मिलियो। अच्छा। प्राइमरी मास्तरी जो ऑडर मिलियो आहे, हेतिरनि ॾींहंनि में वञी हेतम जतोई में वञी जॉइनिंग कर। हाणे होॾां बम्बई जो वीज़ा मुंहिंजे हथ में आहे, होॾां मास्तरी जो ऑडर असीं, हाणे आउं केॾांहुं वञा? सॼी राति सोचे दोस्तनि मूंखे चयो त हाणे तूं बम्बई विसारे छॾ ऐं तोखे हाणे वञिणो आहे जेको आहे सो मास्तरी करणी आहे। मूं चयो भला हे मूंखे चई तोखे सुबुह जो टंगो टाली करे स्कूल में जॉइनिंग कराईंदासीं। मूं चयो भला हे राति जो मूंखे खणी वेंदा, सुबुह जो खणी वेंदा, छॾींदा कोन। ऐं राति जो उतां भॼी वियुसि सिधो वञी ट्रेन पकड़ियमि कराची खां पोइ वरी उतां थी कपिड़ा लटा लुंडा जा वठी। माना उहा नौकिरी बि छॾे ॾिनी? उहा नौकिरी मूं न कई साईं। पुलिस जी जमादारी न, पुलिस जी ASI जी नौकिरी। पुलिस जी ASI ऐं मास्तरी माना उस्ताद पे थियो आहे। पर क़िस्मत जा खेल या इश्क जा चकर। इहो त आहे त मुंहिंजो हर कमु अधूरो थींदो आहे। ऐं आउं हींअर फ़नकारनि सभिनी खे अपील कंदुसि ॿाहूं ॿधी त ख़ुदा जा बंदा फ़नकारनि खे बचायो। पैसो अचणु वञण वारी शइ आहे, पैसे ते साह न भरियो। इंसान खे बचाइण वॾी इबादत आहे। हीअ हज था करियो, हीअ उमरा था करियो, इहे अलाह खे तॾहिं पसंदि ईंदा जॾहिं तव्हां में इंसानियत हूंदी। हीअ निमाज़ इन जे लाइ अलाह साईं कोन कई आहे त रुॻो मुंहिंजे लाइ सजदा वेही कर, को अलाह खे नोट कोन था मिलनि तुंहिंजे सजदनि सां। हीअ निमाज़ इन जे करे आहे त तो में तब्दीली अचे। माना उस्ताद तव्हांजी ॻाल्हि खे कटींदे माज़रत सां, जीअं भिटाई सरकार चयो त रोज़ा निमाज़ूं पिणु चङो कमु। हा, रोज़ा निमाज़ूं पिणु चङो कमु, पर उहो ॿियो को फ़हम जंहिंसां पसी पिरीअ खे। इहा ई ॻाल्हि आहे त अलाह साईं इंसान खे तब्दील करणु थो चाहे। हा, इंसान जी भलाई थो चाहे। हीउ जेको आहे ज़रूरतमंद अचे थो उन ॾे ईंदो जंहिं अलाह मोकिलींदो। हीउ अलाह थो मोकिले, अड़े उनखे तूं धितकारे थो छॾी इन 2 रुपयनि जे करे। अड़े जॾहिं मरंदे त इहे 2 रुपया कॾहिं बि कमु न ईंदई, नेकियूं कमु ईंदई। उते हिकिड़े पासे दोज़ख अथई, हिकिड़े पासे जन्नत अथई। तूं दोज़ख पियो कमाई, हे उमरा हे हज इहे जेके कया अथई इहे कुझु कोन ॾी जेसि ताईं इंसानियत न अथई। सही ॻाल्हि आहे उस्ताद, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे एतिरो टाइम ॾिनो ऐं पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं शेयर कयूं। पंहिंजे बाबा हिकिड़ी ॻाल्हि जी उहो तव्हांखां पुछां थो, तव्हां हेतिरियूं ॻाल्हियूं शेयर कयूं। अञा बि का अहिड़ी दिलि में ॻाल्हि हुजे त जेका तव्हां हिकिड़ी ॻाल्हि चओ पिया उहो तव्हां असां सां शेयर करे सघो था, ऐं तव्हां मैसेज त फ़नकारनि खे ॾेई चुका, पर उन्हनि खे बि तव्हां मैसेज ॾियो जेके असांजा नाज़रीन आहिनि, जेके ॾिसनि पिया
जेके फ़न सां इश्क रखनि था, मुहबत रखनि था, उन्हनि खे मैसेज ॾियो पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि खां पोइ। बाबा साईं, ॻाल्हि इहा आहे त जीअं मूं चयो त फ़नकार सभु जेकॾहिं उथी पवनि हा त को बि फ़नकार वीचारो हीअं बुखूं काटे न मरे, बीमारियूं काटे न मरे। उहो मरे थो त मरण खां अॻु में तव्हांखे पिटींदो थो वञे। सही। तव्हां हुनखे बचाए सघो था। अरे 100 रुपया महीनो जेकॾहिं कयो त कहिड़ो वॾो आहे 100 रुपया। उनखे 100 रुपए खे बचायो था। खणो इहो मिशन, उथो, इंसानु थियो। हिननि खे चओ हा अलाह खे वणो। पैसनि जे मथां नांग थी न वेहो। पैसो अचणु वञण जी शइ आहे। उते नेकियूं खणी वेंदो। अलाह साईं पुछंदो त कहिड़ियूं नेकियूं करे आए, छा चवंदे? हीअ सभु तस्वीरूं हलंदई, हीअ सॼी पिक्चर हलंदई उते। हिकिड़ो माण्हू फ़नकार तव्हांजो जंहिं तव्हांखे हिन मंज़िल ते पहुचायो, अॼु उहो पिटे पियो, रोए पियो, तव्हां हुनजी मदद लाइ नथा वञो। अरे पर कहिड़ा इंसान आहियो तव्हां? हिकिड़े माण्हू खे मरण था ॾियो त मर वञी। बहरहाल उस्ताद, तव्हांखे अलाह साईं सिहत ॾे ज़िंदगी ॾे। ऐं इन खां अलावा ऐं उन्हनि सभिनी ड्रामा डायरेक्टरनि खे चवंदुसि, उन्हनि चैनल जे मालिकनि खे चवंदुसि त ख़ुदा जा बंदो, तव्हां बि इंसानियत सिखो, इंसानु थियो। अरे जिन फ़नकारनि तव्हां वटि कमु कयो आहे, चैनल वारनि खे गुज़ारिश आहे, जिन फ़नकारनि तव्हां वटि कमु कयो आहे, अॼु उहे बीमारियुनि जी हालति में आहिनि। कुझु न कुझु जेका कमाई अथव उन्हनि मां को कमायो अथव, कुझु न कुझु उन्हनि ते ख़र्चु कयो, उन्हनि जा इलाज करायो, इंसानु थियो। फ़रिश्ता बणिजो, फ़रिश्ता। तव्हांखे ख़ुदा मौक़ियो थो ॾिए, तव्हां मौक़ियो विञाए रहिया आहियो। अरे ॿियो नथा कयो त उन्हनि फ़नकारनि खे पंहिंजे ड्रामनि में कास्ट करायो। डायरेक्टरनि खे चओ त बाबा ही फ़नकार आहिनि, पंहिंजे चैनल ते हलायो त बाबा जेके बीमार फ़नकार आहिनि, जेके वीचारा माज़ूर आहिनि, जेके तकलीफ़ुनि में आहिनि, उहे असां सां राब्तो कनि। उन्हनि खे ड्रामनि में खणायो त हुननि जो पेट गुज़र त थिए। सही आहे। ऐं उन्हनि डायरेक्टरनि खे बि चवंदुसि त तव्हां ड्रामा कयो था, सीरियलूं था कयो, सोप सीरियल, पंहिंजा यार था घुरायो, पंहिंजा हितां था घुरायो, हुतां पंहिंजे दोस्तनि खे। अरे उन्हनि फ़नकारनि खे छो था नज़रअंदाज़ कयो, जेके वीचारा सॼी ज़िंदगी लोड़े लोड़े हाणे बीमार थी पिया आहिनि। अरे तव्हां चओ था त अदा अयाशियूं कयूं, कहिड़ियूं अड़े असां अयाशियूं कयूं? ऐं तव्हांजे साम्हूं आहे को बि फ़नकार अयाशी नथो करे, सभु ब्लेम आहे, न ॾियण जा आहिनि बहाना। ख़ुदा जे वास्ते बीमारनि खे, मज़लूमनि खे, ग़रीबनि खे, बुखियनि खे ॾियो त अड़े उहो चांहि जो मोहताज त न थिए। तव्हां हुनखे कमु ॾियो। हा, कमु नथो करे त पोइ तव्हां हुनखे चई सघो था त तूं कमु छो कोन थो करीं। ख़ुदा जे वास्ते ऐं तव्हांखे ॿाहूं थो ॿधां, इंसानु थियो, पंहिंजे पाण में इंसानियत पैदा कयो, वहशी जलाद न थियो, कंहिंखे मरण न ॾियो। अॼु खां पोइ जेकॾहिं को बि फ़नकार बुख में, बीमारी में, मोह आहे त तव्हां पंहिंजो पाण खे हुनजो क़ातिल सम्झो, छो त अलाह जे नज़र में तव्हां क़ातिल आहियो। वॾी महिरबानी उस्ताद, तव्हांजा जज़्बात, तव्हांजा अहसासात असांजे नाज़रीन ॿुधा। ऐं यकीननि हिंद सिंध में या दुनिया जी कुंड कुड़श में जिते बि असांजा सिंधी भाउर रहनि था, इन शइ खे सम्झनि था, उहे यकीननि उस्ताद जी ॻाल्हि खां मुतफ़िक़ हूंदा। ऐं उस्ताद जा जेके अहसासात, जज़्बात, उहो को ड्रामो न आहिनि, उहा हक़ीक़त आहिनि। जी उस्ताद। अदा ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि। जी जी जी। कुझु फ़नकारनि मुंहिंजी मदद कई जी। ऐं उन मदद जे बदिले में उन्हनि खे दुआऊं कयूं। हा। हर जॻह ते हुननि जी मूं तारीफ़ कई, ॿुधायुमि त हिन माण्हू मुंहिंजी यार मदद कई वक़्त ते। जीअं तव्हां सोराब सूबरे जो नालो वरितो, घणनि जो नालो वरितो अथमि। बिल्कुलु। हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त हुननि जेका मुंहिंजी मदद कई 2000 या 1000 या 3000, ऐं मुंहिंजी दुआ जी क़ीमत वधीक या हुननि जी मदद जेका 2000 जी क़ीमत वधीक आहे। ऐं आख़िर में उहे फ़नकार मूंखे चवंदा आहिनि त हाणे दीवाना तोखे हाणे आदत पइजी वई आहे घुरण जी। अरे आदत छो पई आहे? हां, पई आहे त तूं मुंहिंजी आदत ख़तमु कर न। तूं मूंखे वठी ॾिनो को ड्रामो, वठी ॾियो। हा, पिन न ॾियो, ख़ैरात न ॾियो, कशकोल टोड़ियो। उन्हनि फ़नकारनि जी मदद तव्हां ईअं बि करे सघो था। अॼु उहे फ़नकार जिन जो नालो पूरे दुनिया में आहे, उस्ताद जे राइटिंग जे करे उहे मशहूरु थिया, उनजो नालो थियो। उन्हनि आर्टिस्टनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी उस्ताद जी उहा त सार लहो, अमीं त सार लहो, ॿिया खणी ठहियो, पर अमीं त सार लहो। बाबा साईं, ॿियो हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि उन्हनि खे जेके चवनि था तो में आदत पइजी वई आहे, ऐं उन्हनि खां पुछां थो, तव्हां अॼु पंहिंजी जॻह ते आहियो, सिहतमंद आहियो, उथो था, वेहो था, सभु कुझु करे सघो था, हा न? जेकॾहिं तव्हां मूं वांगुरु बीमार हुजो, अलाह न करे तव्हां मूं वांगुरु बीमार थियो, त पोइ तव्हां छा कंदव? कोन घुरंदव। हा, अरे फ़नकार खां न घुरंदो त माउ पीउ खां घुरंदो, भाइरनि खां घुरंदो, भेणुनि खां घुरंदो, माइटनि खां घुरंदो, कंहिंजा त मोहताज थींदो। अॼु हिते हो, इन मंज़िल ते हो, सुभाणे असां जहिड़ा थियणा आहियो, पोइ हिते वरणा आहियो।
अधरंग थी वञेव, खट ते पिया हुजो, छा कंदो? इहा टिट ॾींदव जेके चओ था तोखे घुरण जी आदत पइजी वई आहे। बाबा उन्हनि खे चओ त कंहिं बि फ़नकार खे ईअं न चवनि त तोखे घुरण जी आदत पई आहे। अड़े तव्हां खां घुरे थो त इहो तव्हांखे मौक़ो थो ॾिए त हिकिड़ी नेकी कमायो। नेकियूं त उहे कोन था कमायो न, पोइ अलाह साईं तव्हांखे छॾे थो उहे फ़नकार त मन निभागो इन खे कुझु ॾिए त अड़े जन्नत में लिखो सवाबु त जन्नत में वञे। अड़े तव्हां त पंहिंजी जन्नत विञाए रहिया आहियो। ख़ुदा ख़ुदा कयो, ईअं न सोचो कल्ह तव्हां ते बि इहो वक़्तु ईंदो ऐं पोइ तव्हां छा कंदव? इहा ई ॾंडा हूंदव, अहिड़ा ई ॻाल्हाईंदव माइकुनि ते बि, अहिड़ियूं अदाकारियूं कंदव। अड़े जे फालिज थी वञे वई कटुनि ते पिया हुजो त ईअं अदाकारी कंदव? अड़े को पाणी ई कोन प्यारींदव। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हा, डिॼो वक़्त खां डिॼो। बहरहाल नाज़रीन, तव्हांजी वॾी महिरबानी। बाबा साईं तुंहिंजी वॾी महिरबानी, तो मूंखे अॼु दिलि सां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। मुंहिंजे अंदर में ॾाढा फट आहिनि। अञा मुंहिंजो पंहिंजो चैनल बि आहे दीवाना फटाका, उन ते ऐं अञा घणो ॻाल्हाईंदुसि। हाणे त ऐं छुड़ी पियो आहियां, ॿुधो न? उनजो बि आउं लिंक तव्हांखे पंहिंजे हिन डिस्क्रिप्शन में मोकिलींदुसि, उहो उनखे तव्हां ॾिसिजो। ऐं उस्ताद जो नंबर, उस्ताद तव्हां लिखां? भली लिख। स्क्रीन ते नंबर बि अचे पियो उस्ताद जी इजाज़त सां, त उन ते तव्हां उस्ताद सां कॉन्टेक्ट करे सघो था। को दर्दमंद इंसानु आहे, दर्द दिलि रखण वारो, इंसानियत सां प्यारु करण वारो, त उस्ताद हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में आहे उहे अहसासात जज़्बात तव्हां ॿुधी चुका, कुझु चवण जी ज़रूरत। साईं हींअर मूं वटि फिल्म स्टाइल जा मूं वटि तक़रीबन 15 खां 20 स्क्रिप्ट पिया आहिनि, इंडियन फिल्मी टाइप जा। जेकॾहिं हींअर मूंखे का सपोर्ट हुजे ऐं कंहिं इंडिया जे कंहिं प्रोड्यूसर सां मिलां, या मूंखे मिलायो वञे, या धर्मेंद्र सां मूंखे मिलायो वञे, या दुबई में मूंखे पहुचायो वञे, त दुबई में ऐं इंडिया जे प्रोड्यूसर सां पाण मिलां, ॻाल्हायां, त मुंहिंजा उहे स्क्रिप्ट मूंखे यकीन आहे पाण ते, मुंहिंजा फिल्मी स्क्रिप्ट इनशा अल्लाह ताला उहे खणंदा। ऐं हींअर इंडिया में सुठे राइटर जे लाइ 2 करोड़ रुपया मुआवज़ो आहे, 2 करोड़। जेको हिते असां स्क्रिप्ट फिल्मी ऐं लिखंदो आहियां, 5000 ऐं 10000 ॾींदा आहिनि। अञा यार अञा घटि कर, अञा ॿिए छा हिते कयूं? चलो महिरबानी उस्ताद, लख कुर्ब। वरी बि इनशा तव्हां सां कचहरी कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे साथ ॾिनो, कुर्ब। ऐं नाज़रीन, तव्हांजी वॾी महिरबानी, असांजे चैनल खे यूएन कॉमेडी खे सब्सक्राइब कजो ऐं कमेंट्स लिखी ॿुधाइजो त उस्ताद जा अहसासात जज़्बात तव्हांखे कीअं लॻा। जी, अञा उस्ताद जे दिलि में? जी जी, बसि हाणे दिलि में कहिड़ो आहे, जेको कुझु चवणो हो चई छॾियो। त थोरो लिखियो घणो सम्झंदा, मुंहिंजो मतिलबु आहे घणो लिखियो थोरो सम्झंदा। जी, वॾी महिरबानी। इन सां असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।